अदा खैर ताए अरे हेडे कदे को तेरा मुर्स मानू थियो जो मेरे लिए जगह खाली न तो करे। ये जगह तो मां रुस्तम का खरीद कई है। अरे केड़ा तो पैसा न हज जो मथो तो वणी 2-3000 रे जा जो मालिक थी वेजा। अधु पैसा रुस्तम वारन का सा दिना बाकी अधु पैसा उहे भी आस्ते आस्ते दई छडींदासी। अरे जडे मीह तडे चिकू हाने बुधा कदे तो लडो खणे तुझा पैसा छुट्टा न त कादर जे कार का कोई बचाए न सकदुई। सुमर समझी त वियो हुंदे या सोली सिंधी में समझाई तुखे। ही तो सौ सिधो जुल्म है असा सा। जुल्म समझे या बेयो कुछ इन जुमे ते तोके घर खाली करनो आ न त कादर जे कार का तोके कोई बचाए न सकदो। हाने असां वञूं था बाकी जे कॾहिं ॿीहर पंध कराई न पोइ जीअं समझे थो। खुदा जी ज़ात खां डजो असां गरीबन जे मथा जुल्म न कयो। खुदा जी ज़ात ॾाढी तव। गाल बुधो आखिरी मोहलत जुमे ताईं ॾियई था पिया जे कॾहिं जगह खाली न कई न त घर में गिरी टपड़ ॿाहिरि लवड़ कंदो सां। अचो आखिर मुद्दो का लोह केड़ो पाए जो मुझे प्लाट ते कब्जो कयो थो। छाजो कब्जो असां यो प्लाट खरीद कियो आ। सजन दस्तावेज असांजे नाले आहिनि। रिश्वत ॾेई ये हथरादू कागज छॾिया अथव। मां नथो वञा हिन कागज ते बिल्कुलु कूड़ा आहिनि कागज। खामोश खली बकवास कई। सिस्टम खान वो भी चवंदा आहिनि सच वॾो कड़वो हूंदो आहे। राय मूं तोखे सच चयो ऐं तोखे कावड़ लॻी पर मां चुप करे न वेंदुसि। तव्हांजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदुसि। मां कोर्ट वेंदुसि ऐं तव्हांजे ख़िलाफ़ आला ऑफिसरनि वटि दाहींदुसि। तूं असांजे ख़िलाफ़ दाहींदे त पोइ हुनजो अंजाम तोखे हाणे ई था ॾेखारियूं। ज़ालिमो अंजाम त तव्हांजो ख़राबु थींदो। मां तव्हां ख़िलाफ़ दाहींदुसि चुप करे कोन वेंदुसि। तव्हांखे तव्हांजे किरदार ताईं पहुचाईंदुसि। ओए तुंहिंजो हाणे अहिड़ो असरु थींदो जो तोखे तुंहिंजा घर वारा बि कोन सुञाणींदा। अरे वठोसि। मज़ो कीअं थींदो आहे रुस्तम खान सां वेर। जेको सामान रे बाहर कढ। ॾिसो तव्हां सुठो नथा कयो। सुठो या ग़लति जेको अथई जल्दी कर न त गोली सीने वारी हणंदोसीं। हलो जवाद जल्दी में अचण जी कर। खबरदार। अरे घणी मस्ती कई हाणे तोखे उहा सज़ा ॾींदुसि जो ज़िंदगी भर यादि कंदे। साहब तोखे ख़बर न आहे त कंहिंजा माण्हू आहियूं। कंहिंजा बि माण्हू हुजो ही सूबेदार नादर तव्हांजे करतूतनि जी सज़ा तव्हांखे ज़रूरु ॾियाराईंदो। साहब वरी बि सोच सुठो अथई। अरे चुप साहब खे धमकी न ॾी। जी दाल मानी खाईंदे सभु कुझु विसरी वेंदई। अरे वॾो आहियां साहब खे धमकी ॾियां।
गुड आसिफ, तुंहिंजो कमु बहितर रहियो। ईअं ई कानून जी मदद कंदो रहिजांइ। मां के कम सां शहर थो वञा, पोयों जी पारा थो हुजे बाबा। अदा साईं, तव्हां बेफ़िक्र थी वञो। असां ॿार न आहियूं जो तव्हां असांजे लाइ परेशान थियो। तव्हां भले वॾा थी वञो, पर मुंहिंजे लाइ अञा नंढड़ा आहियो। छा सम्झव? इहा त तव्हांजी मोहबत आहे अदा। असां हर वक़्तु रब पाक खां दुआ घुरंदा आहियूं, हमेशह तव्हांजी मोहबत क़ाइम ऐं दाइम रहे। आमीन मुंहिंजा भाउ, आमीन। अलाह साईं कदो ईअं ई थींदो। हा अदा, हिकिड़ो अर्ज़ु मञी त चवां। कहिड़ो अर्ज़ु मुंहिंजा भाउ यूसुफ? तूं हुकुम त कर न। अदा, तव्हां शादी कयो ऐं भाॼाईअ खे घर वठी अचो, ऐं घर ईंदी त घर खे बि संभालींदी। अदा, तव्हांखे बि संभालींदी। ऐं हा अदा, इहा असांजी ॻाल्हि तव्हांखे मञणी पवंदी। हूअं बि मामो मकड़ो पंहिंजी न्याणी तव्हांजे नाले करे वेठो आहे। अदा सरमद जी शादी में असां सॼे ॻोठ में झुमरियूं हणंदासीं, मिठाई विराईंदासीं। मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। बाबा ऐं अम्मा सां मूं वाइदो कयो त पहिरियां शादी मां पंहिंजे भाइरनि जी कराईंदुमि। अदा, तव्हां वॾा आहियो, अवल तव्हांखे शादी करणी पवंदी। मां चयमि न तव्हांखे त पहिरियां शादी तव्हांजी थींदी, पोइ मुंहिंजी। ठीकु आहे, मां कंहिं कम सां हाणे शहर थो वञा, पोइ जो ख़्यालु हुजेव, सम्झे न? हीअं त काॾे रुलंदा वरितो। ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। कादिर लाइ छो देरि कई आहे? पहिरियों त कॾहिं ईअं नाहे थियो। बाबा साईं अची वेंदा, तव्हांखे त ख़बर आहे कादिर कॾहिं अधूरो कमु कंदो ई कोन्हे। बाबा साईं तव्हां परेशान न थियो, कादिर वारा अची वेंदा। बाबा साईं, कादिर सूमर वारनि ॾे वियो आहे ऐं बग़ैर कम जे ईअं न मोटंदो। अदा साईं, इहे कादिर वारा वॾा शातिर आहिनि, कंहिं बि कम में कोताही न आहिनि कंदा। मां मञा थो त कॾहिं बि उहो अधूरो कमु कोन कंदा आहिनि। मुनवर, तूं फ़ोन कर कादिर ॾे। जी बाबा साईं। फोन करण जी ज़रूरत न आहे। कादिर भाइरनि समेत हाज़िर आहे। कुझु कमनि में देरि बि थी वेंदी आहे रुस्तम साहब। खैर, ॾे हाल हवाल, छा थियो? सूमर जाइ ख़ाली कई जा न? रुस्तम खान, कुझु कमनि जा हाल हवाला बि हूंदा आहिनि, पहिरें दफ़े में न। बाक़ी धमकी ॾेई आया हुउसि। जुमे ताईं चई आया हुउसि, जेकॾहिं ख़ाली न कई त बुरो असरु कंदासीं। थोरो टेढ़ो माण्हू आहे सूमर, क्या ॾुखी ख़ाली कंदो। कादिर कहिड़ी बि हालत में जॻहूं ख़ाली कराए, इन्हनि जी इहा मजाल जो जॻहूं ख़ाली न कंदा। साबिर, कुझु बि कर, पर जॻह ख़ाली करायो। ख़ाली जेकॾहिं न करे न, घर में घिरी सामान खणो। मुनवर खान, मां चई आयो हुअसि, जेकॾहिं ख़ाली न कयईं न, पोइ कादिर जे कहर खां कोन बची सघंदो। हा कादिर, जे इहा जॻह ख़ाली थींदी त ॿिए खे खपाए ॾींदासीं न, ऐं पोइ वरी हुन सां साॻियो ई कॾो कंदासीं। ॿुध कादिर, जेका बाईपास ते ज़मीन पई आहे उहा किरोड़नि जी आहे। जेकॾहिं हुन ते कब्ज़ो कजे त छा थो सम्झी? ख़्याल नेक आहे रुस्तम खान। छा मुंहिंजो भाउ रफ़ीक़ गिरफ़्तार थियो ऐं लाकअप में आहे? ठीकु आहे, मां बंदोबस्तु कयां थो। परेशान न थी कादिर, तुंहिंजो भाउ गिरफ़्तार थियो आहे न, छॾाए थो वठां हुनखे मां। रुस्तम खान, परेशान इन जे करे थियो आहे त इहो वरी असांजे हद में कहिड़ो सूबेदार आहे जंहिं मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार कयो आहे। अदा कादिर जंहिं बि गिरफ़्तार कयो आहे, उन पंहिंजे लाइ बुरो कयो आहे। कादिर, मां ॾिसां थो त कहिड़ो आहे सूबेदार। मुर्क एतिरो इंतज़ारु कराए थो। मां एतिरो इंतज़ारु करे करे सुकी विया। बसि एतिरो इंतज़ारु बि नथो करे सघीं त सॼी ज़िंदगी जो साथ कीअं निभाईंदे?
बस एतिरी ॻाल्हि ते चिड़ी पई आहे तोसां भला इहे ॻाल्हियूं न कयां भला कंहिंसां कयां वणनि सां कयां तोखे हक़ आहे त तूं मूंसां मोहबत कर पर यूसुफ मां औरत आहियां कीअं वक़्तु कढी तोसां मिलण थी अचां सोना साईं मूं बसि कई हाणे खिल ॾिस मां ॿाहूं थो वधाए हाणे त नाराज़गी छॾे भला मां पंहिंजे साईं सां कीअं थी नाराज़ थी सघां सोना साईं मां पक सम्झा न हा पक सम्झ